असां वटि सवाल आहे कि वसीम ऐं हादी मुख़्तलिफ़ फिज़िक्स जी क्लासूं आहिनि कंहिं बैनुल अक़वामी स्कूल में। हादी जो उस्तादु हिकु इम्तिहान में 30 सवाल थो ॾिए ऐं वसीम जो उस्तादु हिकु इम्तिहान में 24 सवाल थो ॾिए ऐं हादी जो उस्तादु चए थो कि हिकु साल में 3 प्रोजेक्ट बि ॾिए थो। तोड़े जो ॿिन्ही क्लासनि जो इम्तिहाननि जो तादादु मुख़्तलिफ़ हूंदो, उन्हनि जे उस्तादनि उन्हनि खे ॿुधायो आहे कि उन्हनि जे इम्तिहाननि में जेके सवाल हूंदा हर साल में ॿिन्ही खे साॻिया ॾियणा पवंदा। वसीम ऐं हादी जूं क्लासूं हिकु साल में घटि घणनि इम्तिहानी सवालनि जी उमीद करे सघनि था। हाणे अचो त सोचूं असांजे सवाल में थी छा रहियो आहे। हाणे हादी जे उस्ताद ते ॾिसो त हादी जो उस्तादु हिकु इम्तिहान में 30 सवाल ॾेई रहियो आहे। त अगरि असां ॿुड़ी खां शुरू कयूं त हिकु इम्तिहान खां पोइ असांजा 30 सवाल थींदा। ठीकु आहे, हादी उस्ताद ॾिना हूंदा। ॿिनि इम्तिहाननि खां पोइ 60 सवाल ॾिना हूंदई। पोइ टिनि इम्तिहाननि खां पोइ असांजा 90 सवाल ॾिना हूंदई ऐं चइनि इम्तिहाननि खां पोइ 120 सवाल ॾिना हूंदई। अगरि को पंजो इम्तिहान बि वठे थो हिकु साल में त उन खां पोइ हुन जा 150 सवाल हिन ॾिना हूंदा। असां हिन खां अॻिते बि हली सघूं था। असांखे सिर्फ़ु 30 जा ज़रबींदड़ जोड़ करणा आहिनि, 30 जा ज़रबींदड़ ॾेखारणा आहिनि। हाणे इन सां असांखे इशारो मिलियो कि असांखे ज़रबींदड़ यानी मल्टीपल ॻोल्हणा आहिनि। मल्टीपल कहिड़ा? मिनिमम मल्टीपल यानी नंढे में नंढो या घटि मां घटि। ठीकु आहे, हाणे इहे हुया हादी जा सवाल। हाणे वसीम जे उस्ताद ते अचूं त वसीम जो उस्ताद जेको हिकु इम्तिहान में असांखे 24 सवाल थो ॾिए। ठीकु आहे, त हिकु इम्तिहान खां पोइ अगरि असां ॿुड़ी खां शुरू था कयूं त थींदा 24 सवाल। ठीकु आहे, हुन में असां 24 जोड़ कंदा वेंदासीं। ॿिनि इम्तिहाननि खां पोइ थींदा 48 सवाल ऐं टिनि इम्तिहाननि खां पोइ थींदा असां वटि 72 सवाल। ठीकु आहे, हाणे 24 जा असां ज़रबींदड़ कढंदा था वञूं। चइनि इम्तिहाननि खां पोइ थींदा 24 जोड़ करण खां पोइ असां वटि 96 सवाल। ठीकु आहे, हुन खां पोइ अगरि पंजो इम्तिहान वठे थो त पंजनि इम्तिहाननि खां पोइ थींदा 120 सवाल। अगरि को छहों इम्तिहान बि वसीम जो उस्ताद वठे थो त असां 24 मज़ीद जोड़ कंदासीं ऐं असां वञी बीहंदासीं 144 सवालनि ते ऐं असां हिन खां अॻिते बि हली सघूं था। हाणे ॾिसो त सवाल छा थो पुछे। सवाल थो पुछे कि वसीम ऐं हादी जूं क्लासूं हिकु साल में घटि घणनि सवालनि जी उमीद करे सघनि था। हाणे घटि में घटि सवालनि जो तादादु असांखे उते मिलंदो जिते ॿिन्ही क्लासनि जे सवालनि जो तादादु साॻियो हुजे, भले उन्हनि इम्तिहाननि जो तादादु जेको ॿिन्ही क्लासनि ॾिनो हुजे उहो भले मुख़्तलिफ़ हुजे। हाणे उहो जेको पॉइंट आहे उहो आहे 120। हाणे 120 सवाल हिन ॿिन्ही क्लासनि हिकु साल में ॾिना। हाणे ॿिन्ही जो हिते बराबरि अचे थो त असां 120 सवालनि खे हाईलाइट कंदासीं। तोड़े जो हादी जो उस्ताद हिकु इम्तिहान में 30 सवाल थो ॾिए ऐं वसीम जो उस्ताद हिकु इम्तिहान में 24 सवाल थो ॾिए, त असांखे जेको जवाबु मिले थो घटि में घटि सवालनि जो उहो आहे 120। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ते गौर कयो कि ॿिन्ही क्लासनि जे इम्तिहाननि जो तादादु मुख़्तलिफ़ हो। जेका हादी जी क्लास हुई उन 1, 2, 3 ऐं 4 इम्तिहान ॾिना ऐं जेका वसीम जी क्लास हुई उन 1, 2, 3, 4 ऐं 5 इम्तिहान ॾिना। पर पोइ बि ॿिन्ही जो जेको सवालनि जो तादादु हो हिकु साल में उहो 120 आयो। हाणे मैथ जी ज़बान में चऊं त इहो असांखां नंढी आम भञोपत यानी LCM पुछे थो या लीस्ट कॉमन मल्टीपल चइबो आहे। इहो असांखे पुछे थो त LCM 30 ऐं 24 जो छा आहे। हाणे असां 30 ऐं 24 जेको LCM कढियोसीं असां वटि जवाबु आयो 120। त 120 आहे 30 ऐं 24 जो LCM। हाणे LCM कढण जा असां वटि ॿिया बि तरीक़ा आहिनि। हिकु तरीक़ो इहो आहे कि असां मुफ़रिद जो ज़रबी यानी प्राइम फैक्टराइज़ेशन ज़रिए बि कढी सघूं था। हाणे अगरि असां 30 जी प्राइम फैक्टराइज़ेशन कयूं त 2 ज़रबिया 15 थी वेंदो 30, पर 15 खे असां लिखी सघूं था 3 ज़रबिया 5। त असां 30 खे लिखी सघूं था 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। उन खां पोइ असां 24 खे असां लिखी सघूं था 2 ज़रबिया 12, 12 खे लिखंदासीं 2 ज़रबिया 6, पर 6 खे लिखंदासीं 2 ज़रबिया 3। त 24 जी असांजी प्राइम फैक्टराइज़ेशन थी वई। 2 खे असां ज़रब ॾींदासीं 2 सां, वरी ज़रब ॾींदासीं 2 सां, वरी आख़िर में ज़रब ॾींदासीं असां 3 सां। ॿियो तरीक़ो हिनखे मालूम करण जो इहो आहे ऐं असांखे इहा मश्क करण जी मथे ज़रूरत बि न पवंदी कि जेको बि अंग ईंदो उन लाज़मी आहे उहो 30 ऐं 24 ॿिन्ही सां वंडिजी सघिजे। ठीकु आहे, अगरि हाणे उहो अंग 30 सां वंडिजी सघिजंदो त उन लाइ लाज़मी आहे उनजी प्राइम फैक्टराइज़ेशन में 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5 हुजणु खपे। त छाकाणि त इहे 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5 30 जे बराबरि थींदा। हाणे इन सां इहो अंग 30 सां वंडिजी सघिजे थो। ऐं 24 सां वंडिजण लाइ उन अंग जी प्राइम फैक्टराइज़ेशन में हुजणु खपे 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ऐं ज़रबिया 3, माना 3 दफ़ा 2 ज़रब थियल हुजे ऐं हिकिड़ो दफ़ो 3। हिकिड़ो 3 असां वटि ऑलरेडी पियो आहे ऐं हिकिड़ो 2 बि पियो आहे, त असां वटि ॿिनि जी ज़रूरत आहे, त 2 ज़रबिया 2 असां वधीक ज़रब करे छॾींदासीं। हाणे इन सां इहो अंग 24 सां वंडिजी सघिजे थो, छाकाणि त असां जेके 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ऐं ज़रबिया 3 इहे 24 जे बराबरि आहे। हे जेकी प्राइम फैक्टराइज़ेशन आहे इहा आहे LCM जी छाजी 24 ऐं 30 जे। इन्हनि मां को बि हिकिड़ो अंग कढी छॾींदव त इहो 24 या 30 ॿिन्ही मां कंहिं हिक सां न वंडिजी सघंदो। हाणे इन्हनि मां मिसाल 2 ऐं या हिकिड़ो 3 तव्हां कढी छॾींदव त इहो अंग 24 सां नथो वंडिजी सघिजे। उन खां अलावा 3 या 5 मां हिकिड़ो अंग कढी छॾींदव त इहो अंग 30 सां न वंडिजी सघंदो ऐं हिन सभिनी जी ज़रब 120 जे बराबरि अचणु खपे LCM। त 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2
इहे थींदो 8 जे बराबरि, ज़रब कराईंदो 3 सां त थी वेंदा 24, उनखे ज़रब कराईंदो 5 सां त थी वेंदा 120। अचो त हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल कयूं। हाणे असां वटि सुवाल आहे त उन मां हिकिड़ो पैकेट वरितो 21 बाइंडर्स जो, असां हिन 21 खे लिखी था छॾियूं। उन सां गॾु हिकिड़ो पैकेट वरितईं 30 पेंसिलुनि जो, चए थो इन सभिनी बाइंडर्स ऐं पेंसिलुनि खे इस्तेमालु करे हिकु जहिड़ा ऑफिस जे सामान जा सेट ठाहिण चाहे थी पंहिंजे क्लासमेट्स लाइ। चए थो त इन सॼे सामान खे इस्तेमालु करे वधि में वधि घणा सेट ठाहे सघे थी हिकु जहिड़ा। हाणे इहो लफ़्ज़ ग्रेटेस्ट इन शइ जी निशानदी करे थो कि असां वॾो ऐं पूरो वणींदड़ यानी ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर GCF इस्तेमालु कंदासीं। मज़ीद असांजे सामान खे विरहाइण जी ॻाल्हि करे थो कि असांखे पंहिंजे सामान खे वधि में वधि हिकु जहिड़े सेटनि में विरहाइणो आहे। हाणे हिन खे करण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकु इहो कि असां ॿिन्ही अंगनि जो ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर यानी वॾो ऐं पूरो वणींदड़ कढूं। ठीकु आहे, त असांखे कढणो आहे GCD या GCF। GCD हूंदो आहे ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र या फैक्टर। हाणे असांजो अंग आहे 21 ऐं 30। ठीकु आहे, इहो असां हिन तरीक़े सां कढी सघूं था कि वॾे में वॾो अंग जेको हिन ॿिन्ही पूरे अंगनि खे वंडे सघे। त असां ॿिन्ही अंगनि जा आम जुज़ा कढी छॾियूं ऐं उन्हनि में चेक कयूं कि ॿिन्ही में वॾो में वॾो आम जुज़ो कहिड़ो आहे। ऐं ॿियो तरीक़ो इहो आहे कि असां हिन ॿिन्ही जे मुफ़रत जुज़नि खे ॾिसूं या प्राइम फैक्टराइज़ेशन मेथड यानी मुफ़रत जुज़ो ज़रबी ॾिसूं। हाणे इन खे इस्तेमालु कयूं त असांजो 21 बराबरि थी वेंदो असांजो 3 ज़रबिया 7। 21 जा जेके ॿई जुज़ा आहिनि इहे ॿई प्राइम आहिनि, मुफ़रत आहिनि। 3 जो असां कढी आयासीं अॻ में, 3 असांजो बराबरि थींदो आहे 2 ज़रबिया 15। 15 खे असां मज़ीद कंदा आहियूं 3 ज़रबिया 5 जे। हाणे हिननि मां वॾे में वॾो मुफ़रत अदद कहिड़ो आहे जेको ॿिन्ही खे वंडे सघे, ॿिन्ही जे प्राइम फैक्टराइज़ेशन में कमु हुजे। असां वटि हिकिड़ो ई अदद आहे 3। त असांजो GCD जो जेको जवाबु ईंदो उहो ईंदो, असां लिखंदासीं 3। हाणे इहो असांखे छा थो ॿुधाए कि असां ॿिन्ही अंगनि खे 3 सां वंड करे सघूं था ऐं वधि में वधि असांजा वॾे में वॾा जेके सेट ठाहे सघूं था हिकु जहिड़ा, उहे असां 3 ठाहे सघूं था। हाणे हिन खे पक करण लाइ असां तसवुरु कयूं था, इन करे असां इहे 21 बाइंडर्स तसवुरु करे असां ठाहियूं था। हाणे जवाबु असांजो 3 ई आहे, पोइ बि असां हिन खे तसवुरु करण लाइ असां 21 बाइंडर ठाहियूं था। हाणे मिसाल 21 बाइंडर असां हिन गुलाबी रंग सां ठाहियूं त 1 2 3 4 5 6 7। 7 जी हिकु रो थींदी, 7 जी असां हिकिड़ी ॿी रो ठाहींदासीं। 5 6 7 7 ई थी आहे। 1 2 3 4 5 6 7 3 ज़रबिया 7 असांजा थी वेंदा आहिनि 21। हाणे इहे थी विया 21 बाइंडर। हाणे असां 30 पेंसिलूं ऐं 30 पेंसिलूं ठाहियूं था 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हाणे बार बार ठाहिण खां हिन खां बहितर आहे असां हिन खे कॉपी पेस्ट करे छॾियूं। त 10 जो हिकिड़ो सेट थी वियो, 10 जा असांखे 3 सेट ठाहिण त असांजो 30 थींदो। हिकिड़ो ऐं हिकिड़ो ॿियो सेट असां ठाहींदासीं त असांजो थी वेंदो 30। हाणे असां वटि 3 वॾे में वॾो अंग आहे जेको 21 ऐं 30 ॿिन्ही खे पूरी तरीक़े सां वंड करे सघे थो। ठीकु आहे, हाणे असां वटि 21 बाइंडर्स आहिनि त असां हिन खे 7 7 जे 3 ग्रुपनि में विरहाए सघूं था। ठीकु आहे, 30 पेंसिलूं त असां हिन खे 10 10 जे 3 ग्रुपनि में विरहाईंदासीं। हाणे मिसाल असां वटि 3 माण्हू खे क्लास में अचनि था त हर माण्हू खे असां हिकु हिकु सेट ॾींदासीं जंहिंमें 7 बाइंडर हूंदा ऐं असां वटि 10 पेंसिलूं हूंदियूं। असां 3 माण्हुनि खे, असांखां सवाल हुयो कि वधि में वधि असां घणा अहिड़ा हिकु जहिड़ा सेट ठाहे सघूं था इन सभु सामान खे इस्तेमालु करे। त जेके वॾे में वॾे असां सेट ठाहे सघूं था उहे 3 ऐं जेके 3 माण्हुनि खे असां विरहाए सघूं था इहो सॼो सामान।